मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध जे यूनिवर्सिटियुनि में वक़्तनि बि वक़्तनि जिनसी हरासनि जा वाक़िया पेश ईंदा रहिया आहिनि। सिंध जे नियाणियुनि खे तइलीमी इदारनि में बगड़ वक़्तनि बि वक़्तनि हेरासमेंट कंदा रहिया आहिनि ऐं पोइ उतां बुरियूं ख़बरूं बि ईंदियूं रहियूं आहिनि। कॾहिं कॾहिं ख़ुदकुशियुनि जूं ख़बरूं बि ईंदियूं रहियूं आहिनि ऐं मुबैना मर्डरनि जूं ख़बरूं बि ईंदियूं रहियूं आहिनि। पर सिंध गवर्नमेंट कॾहिं बि इन्हनि मामलनि ते सीरियस न आहे थी। त आया जेके ही वाक़िया अचनि था थियनि था उन्हनि जी रोकथाम कीअं कजे या उन्हनि जे लाइ के जोगा कानून बि न आहिनि ठाहिया विया। बाज़ारि सिंध जूं जेके तइलीमी जेके इदारा आहिनि सिंध जा उन्हनि में वेठल जेके वीसीज़ आहिनि उन्हनि जो बि जेकॾहिं ट्रैक रिकॉर्ड उन्हनि जी बि जेकॾहिं पंहिंजो को निजी किरदारु जेकॾहिं उन्हनि जो बि जाचो वञे थो उहो बि तकरारी आहे। सिंध में सानीअ सूर्य बादशाह पीर साहिबु पागारो त तबलीग कनि पिया त नियाणियूं पढ़ायो ऐं वाक़ई इहा सही ॻाल्हि आहे। सॼी दुनिया में जिथे जिथे बि औरतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि मुल्कनि जो जेको ह्यूमन इन्वायरमेंट आहे उहो सॼी दुनिया में सभ खां बहितरु आहे। छाकाणि त औरत ऐं मर्द जेकॾहिं ॿई पढ़िया लिखिया आहिनि त माहौल में मुस्बत सोच परवान चढ़े थी। सिंध जेका पुठिते पियल आहे हर हवाले सां, ह्यूमन एनवायरमेंट त इंतिहाई पुठिते पियल आहे। पर उन जे बावजूदि जेकॾहिं के असांजूं नियाणियूं असांजा कुझु घराणा तइलीमी इदारनि में पंहिंजे नियाणियुनि खे मोकिलीनि था त पोइ माना उहे जेके शिकारी आहिनि उहे उन ताड़ में रहनि था त किथां को शिकार गुज़रे ऐं पोइ माना को जंप ॾेई वठिजे। आउं अॼु तव्हां सां ज़िक्र कयां थो पियो सिंध जे शहर कराची जी यूनिवर्सिटी सिंध मदरसतुल इस्लाम। उन यूनिवर्सिटी में हिकिड़ो हरासानीअ जो वाक़ियो पेश आयो आहे पर मीडिया खां बिल्कुलु ब्लैक आउट आहे। प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया बिल्कुलु ख़ामोश आहे। हिन ते हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे। उते जो जेको वाइस चांसलर आहे मुजीब सहराई साहिबु उहो हिकु शाइर जो पुटु आहे फर्ज़ंद आहे ऐं उहो ज़रे यूनिवर्सिटी में बि रही आयो आहे। उन जो किरदारु बि हॉनेस्टी जे हवाले सां ॾाढो तकरारी आहे। उन ते बि गुफ़्तगू ज़रूरु थींदी ऐं बिल्कुलु थींदी ॿिए थींदी। हिननि मीडिया मैनेज कई आहे, माण्हू मैनेज कया आहिनि, ख़बर ई नथी पए। हिकु छोकिरी आहे, मां हुनजो नालो नथो खणां, पर जेकॾहिं अदालत में हलंदासीं त पोइ उते इहो नालो बि वठिबो छो कि ख़ानदान जी इज़त जो मसइलो आहे। मुंहिंजे हिन फ़ोन में उन छोकिरी जो ईमेल मौजूदु आहे जेको हुन वीसीअ खे कयो आहे। 14 नवंबर ते हिकिड़ो वाक़ियो पेश अचे थो। डॉक्टर मुनीर मूसा ही हिकिड़ो प्रोफेसर आहे जेको हिन ज़ुए छोकिरी जो नालो आहे जंहिंखे हू मुख़्तलिफ़ क़िस्म जे हवाले सां तंग करे थो, हुनखे हिरासां करे थो ऐं हुनजी रस्ता रोक करे थो ऐं हिकु वहशी बगड़ जो किरदारु अदा थिए थो। उते इहो हिकिड़ो गठजोड़ हूंदो आहे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि, छाकाणि त उते वॾा मामला थियनि था न। रॻी इहो मामिलो न आहे, फंडिंग्स आहिनि, ॿिया मुफ़ादात आहिनि। उन करे पोइ वीसी प्रोफेसर पोइ फैकल्टियूं सभु हिक ॿिए सां जुड़ियल रहनि थियूं, छाकाणि त हिननि जा मुफ़ाद हिक ॿिए सां जुड़ियल रहनि था। उन ज़ुए छोकिरीअ खे हिरासां कयो वञे थो, तंग कयो वञे थो ऐं उहा छोकिरड़ी वीचारी जेका आहे सा पंहिंजी इज़त खे ॿाहिरि पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ उहो किथे इहा ॻाल्हि बि नथी करे सघे। ऐं उन 22 नवंबर ते ईमेल कयो आहे उनखे वीसी खे, मुजीब सहराई साहिब खे ईमेल कयो अथसि त जनाब वीसी साहिबु मूंसां इंसाफ़ कयो, मूंसां ज़्यादती थी आहे, इन जो अज़ालो कयो। ऐं पोइ उन वरी छोकिरीअ जा फ़ोन खसिया वञनि था, वरी उतां वरी ईमेलूं करायूं वञनि थियूं वराए वीसीअ खे। एॾो वॾो जबर, हाणे यूनिवर्सिटी जा गेट बंदि आहिनि। इन एॾे वॾे ज़्यादती जबर खे केरु रोकींदो? उहा जेका ईमेल आहे उहा मूं वटि मौजूदु आहे जेका हुन छोकिरीअ मोकिली आहे वीसी खे। हीअ ईमेल आहे। को अदालत जो दरवाज़ो खुले त उते हलूं।
त आख़िर मुजीब सहराई साहिबु इन ते अञा ताईं नोटिस छो न वरितो आहे? आख़िर इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया इन ते ख़ामोश छो आहे? कहिड़ा सबब आहिनि? मीडिया खे मैनेज कयो त वञे थो, ठीकु आहे, ओके, पर यार आख़िर इहो जंहिं इहो अमल कयो आहे मुनीर मूसा साहिबु, ऐं पोइ वरी उनजी हिकिड़ी वॾी गैंग आहे जिन जा बि हिन में ज़िक्र कयल आहिनि ईमेल में, पर जेको मुख आहे, मुल्ज़िम आहे, जंहिं ते इल्ज़ाम आहे, उहो मुनीर मूसा साहिबु आहे। ऐं उन छोकिरी खे हिरासत कयो वियो। अञा ताईं उन नोटिस, जॾहिं मूं इंक्वायरी कराइण जी ॻाल्हि कई आहे, जॾहिं मां VC खे फ़ोन करे पुछां थो त जनाब आली हीउ हेॾो वॾो वाक़ियो आयो आहे, थियो आहे, तव्हां हिन जो छा कयो? उहो चए थो मुंहिंजो PRO ॻाल्हाईंदो। ठीकु आहे, सही, PRO ॻाल्हाए। जॾहिं PRO साहिब सां ॻाल्हि ॿोल थिए थी, उहो चए थो त उहो छोकिरी ब्लैकमेल थी करे, हीउ को टेक्निकल मसइलो आहे। बाबा हीउ छा कहिड़ो टेक्निकल मसइलो आहे? ॿुधायो। पोइ हुन फी जमा न कराई, पोइ हुन हीअं कयो, पोइ हुन हीअं कयो, पोइ ब्लैकमेल। भला छा VC खे स्टूडेंट्स ब्लैकमेल कंदी? सो बि वीचारी न्याणी। आउं सम्झां थो त यूनिवर्सिटी बोर्ड खे इन जो नोटिस वठणु खपे, सिंध हुकूमत खे, अदालतुनि खे इन जो नोटिस वठणु खपे। हूअं त हिते करप्शन जा वॾा दास्तान आहिनि जंहिं ते हाणे ॻाल्हाइबो, पर हीउ जेको वाक़ियो थियो आहे, हिन वाक़िए ते अञा ताईं चप सिबियल आहिनि यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जा। मजबूर आहे। ऐं उमेदु कयां थो त हीउ जेकॾहिं हीउ नोटिस वठंदो इन जो ज़रूरु, पर जेकॾहिं नथो वठे जनाब मुजीब सहराई साहिबु जेको वाइस चांसलर आहे, त पोइ मामिलो अञा अॻिते वेंदो, अञा बिगड़ंदो, अञा ख़राबु थींदो। उन करे इन खे मामले खे सुलझायो वञे, इन्हनि बगड़नि जी रस्ता रोक कई वञे। मीडिया ख़ामोश आहे, असीं ख़ामोश नथा वेही सघूं। मीडिया मैनेज भली कयो, असीं आवाज़ उथारींदासीं। इहो हिकु नागरिक जी हैसियत में, हिकु शहरी जी हैसियत में, हिकु देशवासी जी हैसियत में, हिकु शऊर रखंदड़ जी हैसियत में मूं ते इहो फ़र्ज़ु आयत थो थिए त मां इन ज़ुल्म ते, इन नाहक ते ॻाल्हायां, पंहिंजो आवाज़ु बुलंद कयां ऐं तव्हां सां आवाज़ु तव्हां ते पहुचायां। नाज़रीन, हिन वाक़िए जी असां जी हिन ते भरपूर नज़र आहे त हीउ छा थो थिए। हिननि हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे 4 माण्हुनि जी निगरानी में। उन कमेटी अञा ताईं को बि फ़ैसिलो न कयो आहे। ख़बर न आहे त हीअ अलाए चंड ते वञण जो प्रोग्राम आहे जो कमेटी कीअं वॾी साइंसदान पई घुराए, अलाए छा पई करे। उन करे सिंधी मीडिया खे घटि में घटि हिन ते ज़रूरु आवाज़ु उथारणु खपे। जुड़ियल रहिजो, इंशाअल्लाह ताला हिन खे फॉलोअप कंदासीं, हिन जो पेरो खणंदासीं ऐं हिन केस जे मुल्ज़िम खे, जंहिं ते हीउ इल्ज़ाम आहे, उनखे उनजे अंजाम ते पहुचाईंदासीं। बाक़ी हिन यूनिवर्सिटी जे करप्शन जा वॾा किस्सा आहिनि, उहे पोइ पाण ॻाईंदासीं, उन्हनि किस्सनि खे बि ज़रूरु। महिरबानी।